जाम शुरो इत्तेहाद अॻवान मलक चंगेज़ ख़ान चयो आहे त नूरियाबाद में तमामु घणा कारखाना ऐं रिहाइशी सोसाइटियूं हुजण बावजूदु हितां जे मक़ामी माण्हुनि खे हर बुनियादी सहूलियतुनि खां हमेशह महरूम रखियो वियो आहे, जंहिंजो सबबु इहो आहे त हितां जे माण्हुनि सरदारी निज़ाम खे क़बूलु नाहे कयो। हिते वॾे तादाद में पालारी बिरादरी जा माण्हू रहनि था, जॾहिं त भरपासे में जोखिया बिरादरी ऐं जाखरा बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ आबादी बि मौजूदु आहे। पर हिननि सभिनी पंहिंजो वोट पंहिंजी मर्ज़ी मूजिबि इस्तेमालु कयो आहे, जंहिंजी सज़ा में खेनि सरकार जी सहूलियत खां परे रखियो वियो आहे। पर हितां जा माण्हू हाणे पंहिंजे हक़ वठण लाइ नज़रियाती तौरु तयारु थी चुका आहिनि। नूरियाबाद में सियासी समाजी शख़्सियत हाजी मोहम्मद रमज़ान ख़ान पालारी पारां ॾिनल मांझांदे वारी दावत में सरदार काबू खान बिरहमानी जो चवणु हो त असांजे सियासी मुख़ालिफ़ धुर खे कोहिस्तानी माण्हुनि खां वोट वठण लाइ हिकिड़ो ई तरीक़ो हथु आयो आहे त हितां जे ग़रीब ऐं अबोझ माण्हुनि ते कूड़ा केस मड़े खेनि पुलिस गर्दी ज़रिए हिसायो ऐं धमकायो वञे। पर हाणे हितां जा माण्हू इन तरीक़े खे कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदा ऐं भरपूर नमूने सां भौतार के निज़ाम खे रद्द कंदा। इन मौक़े ते सिंध पालारी इत्तेहाद जे सदर डॉक्टर अनवर पालारी चयो त असां हितां जे वॾेरनि ऐं भौतार खे इहो वाज़े नमूने ॿुधाइणु चाहियूं था त पालारी नंढड़का न आहिनि। सिंध पालारी इत्तेहाद जी सूरत में पालारी हिकु मज़बूत ताक़त बणिजी चुका आहिनि। उन्हनि खे सताइण ऐं केसनि में फासाइणु बंदि करे छॾियो, न त अव्हां लाइ धरती तंग बणाए छॾींदासीं। समाजी शख़्सियत शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जो चवणु हो त कोहिस्तान जे माण्हुनि खे घुरिजे त हर क़िस्म जी ॾुखियाईनि बावजूदु पंहिंजे ॿचड़नि खे तइलीम ॾियारीनि, छो त कामयाबी जो दारोमदार तइलीम ई आहे। हर क़िस्म जे ज़ुल्म ऐं ॾाढ जो मुक़ाबिलो तइलीम जे हथियार सां ई करे सघिजे थो। इहो ई सबबु आहे जो भौतार के निज़ाम अॼु ताईं कोहिस्तान जे माण्हुनि खे तइलीम खां परे रखियो आहे। इन मौक़े ते बिलावल पालारी, रेस नबी बख्श ख़ान पालारी, खलील अहमद पालारी, फ़कीर मोहम्मद पालारी, सहाफ़ी मोहम्मद आलम पालारी, अब्दुल गफ़ूर पालारी, अब्बास पालारी, निज़ामुद्दीन ख़ासकली, जमील पालारी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।